अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों की आयो उम्मीद खुश होंदो ठीक ठाक चंगा भला होंदो जी तज़ार ज़िंदगी ड्रामे जो बियो शेड्यूल हींअर साईं नूर ज़ौर का रिसीव किया है ऐं वॾी तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां त अज़ीज़ त पहिरियां खां हुयो ड्रामे में पर हाणे ॿिए शेड्यूल में गुलू हजम जेको ॾिसंदा हुआ हाणे हिन दफ़े तव्हांखे चेंज किरदार में ज़ार ज़िंदगी में नज़र ईंदो उनखे बि साईं इन कयो आहे ड्रामे में ऐं सॼी संगत गॾु हूंदासीं उन खां पोइ हबीब त हाणे माशाअल्लाह जेके दोस्त चवंदा यको हबीब कॉमेडी करे तो इंशाअल्लाह हिन ड्रामे में तव्हांखे चेंज नज़र ईंदो इंशाअल्लाह हबीब त माशाअल्लाह आहे चेंज ऐं वॾे टैलेंट आहे साधू असांजो दादलो अदाकार महिरबानी पर ही महिरबानी ख़ासि करे मूं ते साईं नूर ज़ौर जी आहे जंहिं मूंखे तक़रीबन चेंज उन रखियो आहे फिल्म हुई बग़ावत उन में कैरेक्टर हो चेरीअ जो साईं मूंखे चयो इहो हबीब कंदो मां माना कॉन्सेप्ट में ई न हो त मां को चरीअ जो कैरेक्टर करे सघंदुमि पर पोइ साईं जो फेथ साईं असांखां साईं जे करे असांखे अलाह मंज़िल ॾिनी आहे हर ड्रामे में साईं मूंखे कैरेक्टर चेंज रखियो आहे नंढड़े हिकिड़े एक्टर खे वॾी जाइ ते आणण वारो असांखे हिन मंज़िल ते साईं नूर ज़ौर आहे लॾो पाॾे ते वरी हिकिड़ो बवाली वरी उहो बि अलाह जी महिरबानी आहे आर्टिस्ट ही त दुनिया समुंड आहे अञा असां नंढड़ा आर्टिस्ट आहियूं अलाह कंदो सिखंदासीं साईं नूर ज़ौर जो हथ आहे असांजे मथां भाऊ बिशारत असांजो ॿाहिरनि जो दोस्त आहे उनजो हथ आहे असांजे मथां ही ड्रामो जेको ज़हर ज़िंदगी आहे इहो वरी हिकिड़ो चेंज लिखियलु आहे असां यको 3 ड्रामा कॉमेडी कया आहिनि मूंखे पाण खे बि इश्क़ हो वरी साईं जो हथ ड्रामो बि पंहिंजो आहे टीम साॻी सम्झो असांजी वरी पत्थर दुनिया वारी असद साहब खां वठी कास्ट भली आहे तमामु अलाह कंदो इंशाअल्लाह जेको बि असांखे कैरेक्टर साईं जे तरफ़ां असांजो फर्ज़ंद अली मलिक खजू असांजो डायरेक्टर भाउ आहे असांजो उन जे तरफ़ां कैरेक्टर जेको मिलंदो इंशाअल्लाह ताला निभाइण जी कोशिशि कंदासीं महिरबानी जी दोस्तों यादि रहे थी ड्रामो इंशाअल्लाह ईद के चौथे ॾींहुं आनेर थींदो सिन टीवी ते सेकंड शेड्यूल कयूं था पिया उन खां पोइ हबीब पावर के तव्हां लाज़मी चेंज ॾिसंदो उन खां पोइ अज़ीज़ बि किरदार कया जेका बि ओवरऑल कास्ट आहे असद कुरैशी साहब साईं निसार शाह साहब उस्ताद उमेद अली कलवर मोहम्मद आज़म मेंगल अहमद अली शेख काफ़ी दोस्त आहिनि कंहिंजा नाला वठो सभु तव्हांखे तमामु जल्द टीज़र में बि नज़र ईंदा बसि थोरो